झिरक शहर जे ओलह तरफ़ कराची ऐं ठठे जी शारा ते मौजूदु सूंडा शहर ऐं सूंडा जो ही क़ब्रस्तान, जंहिंखे सिंध जो तारीख़ी क़ब्रस्तान तव्हां चई सघो था। जी हा दोस्तो, मीर अली शेर ठठवी पंहिंजे किताब तहफ़तुल क़राम में लिखे थो त सूंडा शहर में हिकु दरवेश सूंदरा रहंदो हो जेको राग ते तमामु घणो आशिक़ु हूंदो हो। उन्हीअ करे संदसि नाले सां उहो शहर मशहूरु थियो। सूंडा जे क़ब्रस्तान में यूनानी ॿोली, ज़ेवर, किटली, तस्बी वग़ैरह जूं निशानियूं क़ब्रुनि ते मौजूदु आहिनि। हिन तारीख़ी शहर जी मुआशी, जाग्राफ़ी, सियासी, समाजी ऐं तारीख़ी हालतुनि खे वक़्त जे वेरनि लोढ़ियो, ॿोड़ियो ऐं बदिलायो आहे। क़दीम आसारनि जे ॼाणू मिस्टर हेनरी कंज़स पंहिंजे किताब सिंध जा क़दीम आसार में लिखियो आहे त हीउ क़ब्रस्तान बलोचनि जो आहे, जॾहिं त बदर बड़े पंहिंजे किताब सिंधूअ जो सफ़र में इहा राय ॾेई रहियो आहे त 16वीं ऐं 17वीं सदीअ जो ही क़दीम क़ब्रूं कंहिं वॾी जंग जो पतो ॾेई रहियूं आहिनि, पर इहो मालूम न थी सघियो आहे त आख़िरकार जंग कंहिंजे विच में थी हूंदी। छा मामून शाह तुग़लक जंहिंखे कंडो लॻो, कंडो उन जा इहे जेके आहिनि से आसार आहिनि। अच्छा, कंडो कहिड़ी जॻह ते लॻोसि? कंडो हिन सोंडा शहर। अच्छा, मच्छो असां वटि पले जो ज़्यादा कंडो एतिरो ज़हरीलो हुयो? पर न, कंडो जेको पले जो आहे न, अच्छा, उहे त बारीक थींदा आहिनि। अच्छा, पले जो? हा, पले जो माना जेको खाधई? अच्छा, पोइ माना रग में को लॻुसि? उहो अंदरि गले में फसी वियो। अच्छा, हुनखे उहो कढण जी कोशिशि कई पर हुन में उकारनि में उहो शायदि गुज़ारे वियो। अच्छा, पोइ हिनखे हिते ई दफ़न कयूं, जंहिंजी अॼु ताईं माना तारीख़ में किथे बि न आहे। किथे बि न आहे। पर इहो तव्हांखे वॾड़नि पंहिंजनि ॿुधायो हूंदो त हीअ शइ आहे? ॿुधायो त बाबा हीअ जेके हुन पासे क़ब्रूं आहिनि न, इहे मोहम्मद बिन कासिम जे दौर जूं। हीअ जंग लॻी हिते बाला ठहिया पिया आहिनि, तीरनि, सोन बोन सभिनि जूं नक्शा ठहिया पिया आहिनि बाक़ाइदे। त ज़्यादातर अंग्रेज़ रुॻो पथर खणी वियो। अच्छा, हा, कारीगी पथर आहिनि। हीअ डिज़ाइन हींअर केरु कारीगर ठाहियो कोन थो सघे, नथो ठाहे। बिल्कुलु हा। सूंडा शहर जो ही क़दीमी क़ब्रस्तान ठठे ज़िले में मौजूदु आहे ऐं ठठे शहर खां तक़रीबन 35 या 36 किलोमीटर परते थींदो ऐं सिधे रोड ते पवंदो। हिन में हिकिड़े सोंडाई, काज़ी, ठीकु आहे, ऐं जाखरा, गंदरा, कुंभार, सैयद बुखारी, कुरैशी, इहे ज़ातियूं हुन में रहनि थियूं। असांजे शहर जे अंदरि मला, ठीकु आहे न, इहे ज़ातियूं रहनि थियूं। असां सोंडाई सॾिजंदा आहियूं। ॿिया कुरैशी आहे जंहिंजो हीउ क़ब्रिस्तान आहे, मुक़बर आहे। काज़ी साहिबान आहिनि जंहिंमें फारूकी, सिद्दीकी ऐं इहे मतिलबु मिक्स आहिनि, अब्बासी, ठीकु आहे न। ऐं गंदरा आहिनि, इहे बि पुराणा आहिनि छो हिननि जो हिन पासे ॻोठो। ऐं जाखरा आहिनि, उहे बि हिते जा रवासी आहिनि जेके वॾेरा ऐं रईस थी गुज़री विया आहिनि। सूंडा शहर जो ही क़ब्रस्तान तव्हां हिकिड़े ॾींहं अंदरि मुकमल घुमी सघो था। ही आसार तव्हां हिकिड़े ॾींहं में अंदरि ॾिसी सघो था। दोस्तो, वीडियो अगरि पसंदि आयो हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।